अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राजधानी टाइम प्रोग्राम सां गॾु हाज़िर आहियां आतारा जड़। नाज़रीन, गुज़िरियल सॼो हफ़्तो इस्लामाबाद में ख़ासि करे तमामु घणो छिकताइण वारो हफ़्तो रहियो। ख़ासि करे जेको धरणो लॻल हो फैज़ाबाद ते, उन धरणे ख़िलाफ़ु ऑपरेशन थियो। उन ऑपरेशन में जा नतीजा जेके बि निकिता, पर अमली तौर ते जेका जमहूरी ऐं चूंडियल हुकूमत आहे उहा असांखे मफ़लूज नज़र आई। अॼु जेके ॿई धुरियूं आहिनि, जिन में हुकूमत बि शामिलु आहे ऐं धरणे वारा, उहे टी धुर जी मुदाख़लत ते गॾिजी वेठा ऐं हिकिड़े मुआदे ते सयूं थियूं। ऐं इहा शायदि मुल्क जी सियासी तारीख़ में पहिरियों भेरो आहे जो हिकिड़े पासे धरणे वारा हुआ, ॿिए पासे हुकूमती नुमाइंदा हुआ ॿ ऐं उन सां गॾु पाक फ़ौज जो हिकु मेजर जनरल फ़ौज उन मुआदे ते सही कई। ऐं उन मुआदे जे नतीजे में कानून ऐं इंसाफ़ वारे वफ़ाक़ी वज़ीर ज़ाहिद हामिद खे इस्तीफ़ा ॾियणी पई। ऐं जेको बि मुआदो थियो आहे, उन मुआदे जूं जेके बि शिकूं हेसि ताईं साम्हूं आयूं आहिनि, उन मां इहो वादे थी वियो आहे त जेके धरणो ॾींदड़ हुआ उन्हनि जा सभु मुतालबात तस्लीम कया विया आहिनि। हुकूमत जे हवाले सां जेका हिन वक़्तु चयो इहो पियो जंहिंजी रोटी न आहे मुल्क में, उन जी का बि शइ हिन मुआदे में असांखे नज़र नथी अचे। जेके बि माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि उहे सभु आज़ादु कया वेंदा। राजा ज़फ़रुल हक़ कमेटी जी रिपोर्ट 30 ॾींहंनि अंदरि उहा पधरी थींदी। राना सनाउल्लाह जे हवाले सां बि हिकिड़ी कमेटी ठाही वई आहे। उहा कमेटी राना सनाउल्लाह जो मौक़िफ़ ॿुधंदी ऐं उहा कमेटी जेका आलमनि ते ॿधल आहे उहा फ़ैसिलो कंदी राना सनाउल्लाह जे मुस्तक़बिल जो। ओवरऑल जेका सूरत हाल आहे, उन सूरत हाल में असांखे जमहूरी धुरियूं या चूंडियल हुकूमत उहा किथे बीठल नज़र थी अचे। ऐं हीअ जेके धरणो ॾींदड़ क़ुवतूं आहिनि, माज़ी में अलामा तारुल क़ादरी जो धरणो बि असांखे नज़र आयो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दौर में। वरी हिन ई दौर में तारुल क़ादरी इमरान ख़ान जो गॾियल धरणो हो ऐं हीउ टियों धरणो असांखे नज़र आयो। त इहा धरणनि जी सियासत हाणे मुल्क खे केॾांहुं वठी वेंदी, हिन ते ॻाल्हाईंदासूं। अॼोके हिन प्रोग्राम में मूंखे जॉइन कयो आहे सीनियर कालम निगार ऐं तहज़ीर निगार जनाब सिकंदर हुलियो साहिबु, ऐं हुन सां गॾु मौजूदु आहिनि इस्लामाबाद जा सीनियर सहाफ़ी ऐं कालम निगार जनाब रज़ाक खटी साहिबु। भलीकार तव्हां ॿिन्ही खे। हुलियो साहिबु, कीअं था ॾिसो जेको सॼो थियो आहे 21-22 ॾींहं धरणो लॻो, अॼु हिकिड़ो मुआदो थियो, उनखां पोइ धरणो ख़तमु करण जो ऐलान थियो, सॼे मुल्क में धरणा लॻा हिन धरणे जे ख़िलाफ़ु ऑपरेशन खां पोइ। त हीअ धरणनि जी सियासत छा हाणे ईअं ई हुकूमतूं मफ़लूज कंदी रहंदी, ईअं ई अवाम जेको करोड़े माण्हू जेके आहिनि पंहिंजा हिकिड़ा चूंडियल नुमाइंदा चूंडियल हुकूमत ठाहिनि था, उहे चंद हज़ार माण्हू तव्हां ॾिठो हिते फैज़ाबाद जे धरणे में कंहिं महिल 1500 माण्हू हुआ, कंहिं महिल 2000 माण्हू हुआ। त 1500-2000 माण्हू यरगुमाल करे वफ़ाक़ी गादी वारे शहर खे करोड़े अवाम जी चूंडियल हुकूमतुनि खे ईअं ब्लैकमेल कंदा रहंदा। अथा ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो त हिन धरणे ऐं हिन मुआदे जेको तव्हां ज़िक्र कयो हुन मां साबित इहो थियो त हीअ जेका बदहवासी जो आलम हो हिन हुकूमत जे मथां, शाहिद ख़ाक़ान अब्बासी नवाज़ लीग हुकूमत जे मथां, स्पेशली मियां साहब जे नाल थियण खां पोइ, उहा बदहवासी सॼी जो सॼी ज़ाहिर थी त को खुरपेर कंहिंखे न हो त थिए छा पियो। ऐं जेको मियां साहब वरी हिकदमि चवणु शुरू कयो त मां नज़रियाती थी वियो आहियां, मज़ाहिमत जे मूड में अची वियो, अदलिया इदारा ऐं माण्हू, ऐं ॻाल्हाए बि न पियो, कुझु चए कुझु रुके, कुझु चए कुझु रुके, कुझु धमकी आमेज़। त मुंहिंजो ख़्यालु आहे जिन खे मियां साहब जा टीन उथारणा या उनखे बिल्कुलु फुल जवाबु ॾियणो हो, उन्हनि उन सां अहिड़ो ऐं नवाज़ लीग सां अहिड़ी सिचुएशन पैदा कई जंहिंमें हिननि वटि बदहवासी जो आलम हो, बिल्कुलु ब्रेकडाउन हो, सेंसलेस आहे। त हिकिड़ो सिटिंग इंटीरियर मिनिस्टर विद इंटीरियर सेक्रेटरी वरी धरणे वारनि सां ॻाल्हियूं करे मुआदो करे, धरणे जा त सभु मुतालबा मञूं, तव्हांजा मुतालबा किथे आहे जेके तव्हां चवंदा रहिया? छा तव्हां एतिरा ॾींहं अख़बारनि में इश्तिहार हणी कूड़ ॻाल्हाईंदा रहिया, ग़लति बयानी कंदा रहिया? छा जेको हुकूमत जो ऐं नवाज़ लीग जो मौक़िफ़ हो उहो सॼो जो सॼो दुरुस्त न हो? जे हो त उन जी किथे न किथे रिफ्लेक्शन अचणु घुरिजे हा। ईअं कंप्लीट सरेंडर, मुकमल तौर ते हथियार फिटा करणु मुंहिंजो ख़्यालु आहे हिकु तमामु हिकिड़ो मायूस कुन ॾींहुं आहे। अॻिते जेके सियासत में ट्रेंड डेवलप थींदो उनजे पुठियां ॾिसो त कानून जे में तरमीम आहे न आहे, केतिरी आहे कसमनामे वारी ऐं ख़ुदि तोहीन रिसालत वारो कानून पंहिंजे जाइ ते, पर जंहिं बदहवासीअ में हिननि मुआदो कयो आहे, जेके अॻिते रिपरकशन थींदा, साबित इहो थियो त इस्लामाबाद में या मुल्क में का रिट न हुई, का गवर्नमेंट न हुई, जेसिताईं थर्ड पार्टी न आई। थर्ड पार्टी बि आई, हुन बि अचो त पीसफुल हल कयो, ऐं थर्ड पार्टी बवसाख़त तव्हां ॾिठो आहे, जीअं तव्हां मेजर जनरल जी ॻाल्हि कई उनजे तरीक़े सां थियो आहे, त पोइ आईंदा हुकूमत बवसाख़त हलायो, उन्हनि जे ज़रिए हलायो। पोइ ज़रूरत कहिड़ी आहे कैबिनेट जी ऐं हेॾे ढकोसले जी? पोइ त मतिलबु एतिरी इलेक्टेड धुरियुनि खे, स्पेशली हिन गवर्नमेंट खे, हालांकि हिन खां अॻु में इहे धरना लॻंदा रहिया, अॻु में लॉकडाउन पोएं साल नवंबर में थियणो हो, उनखे बहितर तरीक़े सां डील कयूं। इन खां वॾो ख़तरनाक धरणो पॉलिटिकल जेको इमरान ख़ान वारो उनखे हुननि डील कयो।
इहे धरना तहल क़ादरी ज़रदारी साहब जी जॾहिं हुकूमत इहे पीपल्स पार्टी उन में बि लॻा ऐं धरणनि जी सियासत मुल्क में पुराणी आहे। पोइ चाहे ज़ियाउल हक़ जो दौर हुजे, पुराणा बीबी ऐं नवाज़ शरीफ़ जा लॉन्ग मार्च इस्लामाबाद ॾांहुं हुजनि, भुट्टो साहब जी PNA जो तहरीक हुजे या कादियाननि जे ख़िलाफ़ु ऑलरेडी बि 70s 60s में मामला हुजनि, पर जंहिं तरह सां हिन दफ़े मुआदो थियो आहे अहिड़ो को मुआदो इन शक्ल में कॾहिं न आहे थियो। ताहिर क़ादरी साहब में हिकिड़ो मुआदो थियो, रहमान मलिक ऐं बाक़ी धुरियूं वयूं, पर तव्हां ॾिसो उन मुआदे इन मुआदे में ज़मीन न आसमान। पर ॾिसो पाण ऑपरेशन खां अॻु में सॼी मीडिया ते हुयूं रिपोर्ट कंदा रहियासीं त वज़ीर दाख़िला जी सदारत में इजलास थिया, उन में सॼी हिकमत अमली तय थी, ऑपरेशन जी मंज़ूरी ॾिनी वई ऐं हाणे एहसन इक़बाल साहब चवंदा त न इहो हाई कोर्ट जो हुकुमनि ते इस्लामाबाद जी इंतिज़ामिया सॼो ऑपरेशन कयो, मुंहिंजो को तालुक़ ई कोन्हे। इहो अगेन एहसन इक़बाल पंहिंजी नाल ई पे ॿुधाई, हाई कोर्ट हुकुम न बि ॾिए, सुप्रीम कोर्ट न बि चए, ट्रायल कोर्ट न बि चए, नंढी कोर्ट न बि चई। एज़ अ इंटीरियर मिनिस्टर वज़ीर दाख़िला अगरि का लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन थिए थी, सो बि कैपिटल सिटी में जंहिंजो वज़ीर दाख़िला इन वे ICT जो बि हेड हूंदो आहे हिकिड़े लिहाज़ खां, त तुंहिंजो त पंहिंजो रोल आहे, बुनियादी जॉब जो रोल आहे। पूरे मुल्क में किथे बि लॉ एंड ऑर्डर जो इशू थिए, वज़ीर दाख़िला जो प्रॉब्लम आहे। सूबाई दारुल हुकूमतूं पंहिंजे जाइ ते, पर मरकज़ी दारुल हुकूमत में मसइलो थिए थो। इहो त एहसान इक़बाल जी हिकिड़ी ॿारहानी ॻाल्हि आहे। हाणे इहो छा हो 2-3 ॾींहं था त हीअ खेॾी रहिया कोर्ट सां, कोर्ट हिननि सां, ऐं विच ते टींदुर फ़ाइदो वरितो। अॼु ॾिसो जस्टिस सिद्दीक़ी जंहिं तरह सां धरणो थी वियो आहे, मुआदो थी वियो आहे, जेका डिस्प्रेशन ऐं जेके ॻाल्हियूं उन कयूं आहिनि, ऐं ख़ुदि जस्टिस सिद्दीक़ी जो उन ते ॻाल्हायूं था जेको अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट जी पूरी प्रोसीडिंग थी आहे। खट्टी साहब तव्हां बि हिते हुयो, ज़रदारी साहब जी हुकूमत थी, ताहिरुल क़ादरी साहब एॾो वॾो मार्च उठी आयो, लाहौर खां धरणो लॻो ऐं जेको मेन शाहराह इस्लामाबाद जी जिना एवेन्यू उहा बंदि हुई। तव्हां ॾिठा ताहिरुल क़ादरी साहब डेडलाइन ते डेडलाइनूं पियूं ॾिनियूं, हुकूमतूं ख़तमु करियो, असेंबलियूं खे ताला हणो, हीअ करे छॾींदासीं, हू करे छॾींदासीं। पीपल्स पार्टी हुकूमत हुई, कीअं उन्हनि उनखे डील कयो, पुरमन रहिया, हिकिड़ो पथर बि कंहिंखे न लॻो ऐं हू उन सां मुआदो करे उनखे वापसि मोकिलियो वियो। ॿिए पासे मुस्लिम लीग नून जी हुकूमत में ही चंद 100 चऊं या 1,500 माण्हू चऊं, ताहिरुल क़ादरी साहब वरी आवाम जो तमामु वॾो अंग हो। इन्हनि 1,500 माण्हुनि खे जीअं हिननि डील कयो आहे, फ़र्क़ु तव्हांखे नज़र अचे थो ॿिन्ही धुरियुनि जी हिकमत अमली में, स्ट्रेटेजी में? ओवरऑल हीअ सियासी जेके असांजो चूंडियल हुकूमतूं आहिनि उन्हनि जी नाकामी कोन चवंदासीं? हा, चई सघिजे थी। इन करे त पर मसइलो इहो आहे त सियासी धुरियुनि खे पाण खे विराइणो पवंदो। इन करे त नून लीग जी जेका तारीख़ आहे उहा इहा आहे त तव्हां ॾिठो हूंदो जॾहिं 99 में हिननि जी हुकूमत वई, उन वक़्तु बि हिननि क़दम त मियां साहब आइन ई खयो, पर ॾाढो बेतुके अंदाज़ सां कयो। माना उहो उनखे पाण ई खणी चऊं त एॾो ख़राबु आइनी क़दम हो जंहिंजे करे उनजी हुकूमत पई हली। हिन दफ़े जेका हिननि तरीक़ेकार अख़्तियार कयो, उनखां पोइ हिकिड़ी ॻाल्हि साबित थी वई आहे त हिननि शुरू खां वठी मामलनि खे हैंडल न कयो। माना इमरान ख़ान 4 तकनि जी ॻाल्हि कई, 4 तक हिननि न खोलाया, नतीजे में मियां नवाज़ शरीफ़ नाइल थी वियो, पानामा थी, उनखां पोइ इहो सॼो किसो थियो। माना आउटकम जेको आहे उहो इहो आहे। हितां शुरू कयूं था टाइम था ब्रेक जो। नारिन हलूं था ब्रेक ते, असां गॾु हुजो। नारिन प्रोग्राम में ॿेहर भलीकार। खट्टी साहब पाण ॻाल्हि पे कई हुकूमतुनि जी, चूंडियल हुकूमतुनि जी। ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी पंहिंजी हिकिड़ी हिकमत अमली ॾेखारी, उनजो किरदारु पंहिंजो आहे। नून लीग जी अलॻि स्ट्रेटेजी हुई, त जेका इहा स्ट्रेटेजी आहे उहा नाकाम थी आहे न? मुंहिंजो ख़्यालु आहे रवैयो नाकाम थियो आहे। इन करे त जीअं पाण पहिरीं ॻाल्हि पे कई वक़्फ़े खां अॻु में त 4 तकनि जो मामिलो हो, पोइ इहो वधंदे वधंदे एतिरो अॻिते वियो जो वरी ॿियो दफ़ो हिकु पहिरियों धरणो थियो 126 ॾींहं, वरी इहो पिशावर सानियो थियो, उन खां पोइ वरी लॉकडाउन थियो। उन में तव्हां ॾिठो त मियां साहब जेका ॻाल्हि क़ौम खे ख़िताब में कई, पार्लियामेंट अंदरि क़ौमी असेंबली में कई, उनखां पोइ जेको सुप्रीम कोर्ट में उन केस रखियो, छाकाणि त उन वटि कुझु कोन हुयो, पर हिननि उनखे क़ानूनी अंदाज़ सां कोन विढ़ियो, सियासी अंदाज़ सां विढ़ियो, ऐं नतीजो इहो निकितो त पॉलिटिकल कैरियर ख़तमु थी वियो। ठीकु आहे, हाणे हिननि पाण छाकाणि त पाकिस्तान एॾी मुंझियल सोसाइटी आहे, ख़ासि करे सियासी जेका सूरत हाल आहे, उन में न रुॻो असां वटि पिंडी वारनि जे लाइ चयो वञे थो त उन्हनि जी मुदाख़लत हूंदी आहे, असां हिन खे क़बूल बि करियूं था,
पर छाकाणि त जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त दुरियूं तव्हांजे हक़ में न आहिनि त तव्हांखे पंहिंजे पाण खे दुरुस्त करिणो पवंदो, ठीकु आहे न। उनजो नतीजो पाण ॾिठोसीं त मियां साहिब जी जेका बि स्ट्रेटजी माना पहिरीं उन फ़ौज खे ऐं अदलिया खे माना तमामु घणो तनक़ीद जो निशानो बनायो। उनखां पोइ हाणे जॾहिं एबटाबाद में उन जलसो कयो त उन में उनजो सॼो निशानो कोर्ट हुई, सही, ठीकु आहे न। जॾहिं कोर्ट सां तव्हां जहिड़ो कंदो त नतीजे में ईंदड़ ॾींहंनि में तव्हांखे उतां रिलीफ न मिलंदो, इहो तइ थियल ॻाल्हि आहे। इन करे त तव्हां उनजी रिट खे क़बूल ई नथा कयो। अच्छा, हिन सॼे मंज़रनामे में जॾहिं हे हमरा उतां निकिता आहिनि, तव्हां ॾिसो न, कमाल जी ॻाल्हि इहा आहे त हिननि को बि अहिड़ो ख़तम नबूवत वारे क़ानून खे न छेड़ियो जंहिंजी बुनियादनि ते उन्हनि पिटीशन वरिती। पर छाकाणि त मुल्क जे अंदरि मज़हब इहो एॾो नाज़ुक क़िस्म जो मामिलो आहे जंहिंमें माण्हुनि खे सम्झाइबो न आहे। माण्हू बसि ईअं माना तव्हां सम्झो त बिजली जी हिकिड़ी इहा उघाड़ी तार आहे, जंहिंजो हथु हुन ते पियो माना हुनजो सिरु वियो। हिन सॼी कंडीशन में बिल्कुलु हिननि हैंडल सही न कयो। हिननि जो कमु हो त जेकॾहिं समूरनि उलमा मशाइख़ ऐं ऑन बोर्ड वठंदा, उनखां पोइ समूरनि पॉलिटिकल पार्टीज़ खे वठंदा। मियां साहिबु जेकॾहिं शिफ़ा इंटरनेशनल में रजब बलोच खे ॾिसणु वियो त हलियो अचे हा हिते, या मुन मौलाना ख़ादम रिज़वी खे घुराया त बाबा मसइलो छा आहे, सही, हल था करियूं। पर ऑपरेशन थियो, ऑपरेशन जी नाकामी ऐं उन सां गॾोगॾु जेका ख़तरनाक तरीन ॻाल्हि थी उहो ही मुआहिदो आहे। माना अॼु पहिरीं गवर्नमेंट कमज़ोर हुई, हाणे वेंटिलेटर ते हली वई आहे ऐं इन्हनि खे 8-9 महीना अञा कढणा आहिनि। ऐं तव्हां ॾिसजो त हर ईंदड़ ॾींहं ते सूरताल तब्दील थींदी हाणे हिननि जे लाइ। ऐं इहा सूरताल मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त कंहिं बि सूरत में हिन हुकूमत इवन नून लीग लाइ सुठी न थींदी। तव्हां कल्ह ॾिठो त नून लीग जे माण्हुनि खे माण्हुनि पथर हया अथनि घरनि में। जेका सूरताल पीपल्स पार्टी मैंने जावेद लतीफ़ सां जेको थियो, हा, जावेद लतीफ़ थियो या कुझु ॿियनि एमएलए जेका सूरताल आहे माना तव्हां अच्छा ॾिसो न, कल्ह एहसन इक़बाल साईं खुर्शीद शाह खे फ़ोन कई आहे, उन में साईं खुर्शीद शाह जेका स्टेटमेंट जारी कई उन में चयो त एहसन इक़बाल चवे थो त 4 माण्हू चौधरी निसार ते घर जे हमिलो थियो, उनमें मुआ थोरी देरि में चौधरी निसार जी स्टेटमेंट आई आहे त ईअं त हिकिड़ो माण्हू ज़ख़्मी कोन थियो आहे। माना हुन पंहिंजे वज़ीर दाख़िला खे कूड़ो साबित कयो आहे, चयो पिया, ठीकु आहे। हाणे जेका सूरत हाल आहे, पीपल्स पार्टी खां पंजाब में जेका राय हुई त को टिकट वठण लाइ तयारु न हूंदो, साॻी सूरत हाल नून लीग लाइ थींदी हाणे। सही, सिकंदर ॻाल्हायूं पाण जेका पहिरीं तव्हां ॻाल्हि कई पे, इस्लामाबाद हाई कोर्ट में अॼु पिटीशन हुई, ईंदड़ सूमर ताईं मुलतवी थी वई। जेके जस्टिस शौकत अज़ीज़ सिद्दीकी जा रिमार्क्स हुआ ऐं जंहिं क़िस्म जी ॻाल्हि ॿोल थी आहे, त छा था ॾिसो ॻाल्हियूं जेके बि उन कयूं आहिनि, ॻाल्हियूं त बिल्कुलु सच आहिनि। ऐं ईअं कीअं थियो आहे, सिविल एहसन इक़बाल खां जेको पुछाणो हुन कयो आहे, त ज़ाहिर आहे अदालतुनि बि ॻाल्हाइणु शुरू कयो। उहे शयूं जेके सियासी पार्टियूं चवंदे टिजनि थियूं, शौकत अज़ीज़ सिद्दीकी त इहो बि चयो, इहो मूं ॻाल्हियूं कयां पियो, शायदि मूंखे गुम कयो वञे या मुंहिंजे ख़िलाफ़ु ॿियो कुझु थी वञे। त हाणे इहा जेका सॼी सूरत हाल आहे, इहा केॾांहुं वठी वेंदी मुल्क खे? ॾिसो, हू हिकिड़ो उर्दू शेर आहे त बात तो सच है मगर बात है रुसवाई। ॻाल्हियूं त जस्टिस सिद्दीकी सही कयूं हुन, पर जंहिं अॼोके तनाज़ुर में ॻाल्हियूं सही कोन्हनि की। जस्टिस सिद्दीकी बि बार बार चवंदो रहियो हुकूमत खे ख़ाली कराए। हुकूमत कीअं ख़ाली कराई? हुकूमत जेका बि हुजे थी कंहिं बि प्रोटेस्ट जे अॻियां कमज़ोर हूंदी आहे, स्पेशली जॾहिं उन प्रोटेस्ट में वरी कॉज़ ख़त्म नबूवत जे तरमीम वारो हुजे, जेका हर माण्हू डिॼे थो। तव्हां ॾिसो त वेझे माज़ी में गवर्नर सलमान तासीर मारिजी वियो, ख़ुदि हर माण्हू ते फ़तवाऊं आहिनि, ॿिया मामला आहिनि। मां आई रहमान जेको सीनियर असांजो राइटर आहे, ह्यूमन राइट्स लाइ विढ़ंदो रहियो आहे, उनजो आर्टिकल रिसेंटली पढ़ियो। हुन चयो त हिकिड़ो वक़्तु हो जो असां हिन तोहीन रिसालत कानून जे बारे में ॻाल्हाईंदा हुआसीं, चवंदा हुआसीं अक़लियतूं गैर महफ़ूज़ आहिनि, अक़लियतुनि खे महफ़ूज़ करण जे लाइ स्पेशली क्रिश्चियन्स वग़ैरह खे तव्हां हीअं कयूं। चए हाणे त न कानून हिन जे इम्प्लीकेशन ऐं एहतजाजनि मां त हाणे जेका अक्सीरियत आहियूं मुस्लमान असां, उहे ख़ुदि गैर महफ़ूज़ आहियूं। तव्हां ॾिठो त जंहिं तरह सां नून लीग जे घरनि ते घेराव जो लाउ थियो आहे, ऐं जंहिं तरह सां माण्हू डिफेंसिव आहिनि, को ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे, या ख़ुदि जेको बिल आहे इलेक्शन वारो, जेको इलेक्ट्रल रिफॉर्म्स वारो बिल आहे, 4 सालनि जे तवील मुदत खां पोइ 34 मेंबरनि जी कमेटी, पोइ सब कमेटी आयो आहे, त इहे हिकिड़े माण्हू जो मसइलो त आहे कोन। ऐं ओवरऑल अगरि हिन में का चेंज आहे त उनजे बारे में ॻाल्हि ॿी थी सघे थी। हिकिड़ी मशहूरु ॻाल्हि भुट्टे साहिब सां कोर्ट थींदी आहे, त इहो साॻियो ई मामिलो कादियाननि वारो आयो। भुट्टे साहिब खां कंहिं पुछियो त इस्लाम ख़तरे मां, त हुन चयो हुननि चयो त हिनखे इस्लाम न इस्लामाबाद घुरिजे। हुन चयो त हीअ ख़त्म नबूअत जी ॻाल्हि आहे, हीअ ख़त्म नबूअत जी न, हीअ ख़त्म हुकूमत जी ॻाल्हि आहे ऐं हिनखे हुकूमत घुरिजे। त इहो पुराणी थ्योरी आहे। इनखे जेके माण्हू सम्झी वेंदा आहिनि, नून लीग हुकूमत सम्झो त पए, ख़तरो उन्हनि खे हो,
पर जेको आख़िर में हैंडल करण में जेका कंप्लीट उन्हनि ब्रेक डाउन कयो ऐं सरेंडर कयूं, इहो जीअं रज़ाक साहिब चयो ॾाढी भली ॻाल्हि कई। मियां साहिब खे ख़बर हुई त अगरि लॉकडाउन में पोइ दफ़े इमरान ख़ान जा माण्हू चपे चपे ते बंदि कयाऊं त माण्हू पहुची कोन सघिया, जेका आया उनखे अहिड़ो बंदि कयूं जो आख़िर में अल्टीमेटली लॉकडाउन फेल थियो। जीअं हलिया पिया लाहौर मां जीअं आहिस्ता आहिस्ता बंदि कंदा अचनि हा त शायदि इस्लामाबाद में सूरत हाल न थिए हा। ऐं जेकॾहिं सूरत हाल थी बि वई त जीअं रज़ाक साहिब चयो, अलशिफ़ा जॾहिं वियो हिकिड़े MNA जो कैंसर पेशेंट जेको वोट ॾियणु आयो मियां साहिब खे साॻे इलेक्ट्रल रिफॉर्म बिल वारे मामले में हलियो वञे हा त कहिड़ी ॻाल्हि थिए हा। छा मियां साहिब खे रोकना एतिरी करेज हुजणु घुरिजे। मियां साहिब नाल थी वियो, मियां साहिब पार्टी जो हेड ॿिया रीअफर्म बि थी वई क़यादत, ऐं अब्बासी प्राइम मिनिस्टर शायदि नथो घणो कुझु करे सघे, त हिननि ग़लतियूं एतिरियूं कयूं जो वरी मथां ग़लती कहिड़ी। शहबाज़ शरीफ़ मियां साहिब जे मौजूदगीअ में अलहमराज में गुज़िरियल महीने हिकिड़े हॉल में प्रोग्राम थियो हिन बिल जी ख़ुशीअ मिलाइण लाइ, हिनखे रिजॉइस करण जे लाइ। उते मुतालबो कयो त उन वज़ीर खे तव्हां कढो जेको जंहिं अहिड़े ख़त्म नबूअत वारी हीअ छेड़खानी कई आहे। इन जो मतिलबु नून बिल्कुलु हिकु पेज ते न ही इंटीरियर मिनिस्टरनि जो जहिड़ो बि हो, चौधरी निसार ऐं एहसन इक़बाल जो। एहसन इक़बाल हिकिड़ा ॿ बयान ॾिना। हिकिड़ो उन चयो जेको पोएं दफ़े मियां साहिब जी एहतिसाब कोर्ट पेशीअ में त इज़ दिस बनाना रिपब्लिक आर द कॉन्स्टिट्यूशनल रिपब्लिक, हिकिड़ो सज़ा हुनखे ॿुधायूं पिए त वॉट टाइप ऑफ रिपब्लिक वी आर। ऐं नंबर ॿियो, हुन ॾिसो एहसन इक़बाल खे बि न करणु घुरिबो। हिन अचानक रेंजर्स जी सॼी जेका ही नफ़री उनखे मुअतल करे सरेंडर कराए छॾियूं। वरी कल्ह ज़रूरत पई त रेंजर्स तां घुराई, FC मां कमु हलायो। ॾिसो रेंजर्स हुजे, FC हुजे, पुलिस हुजे, इस्लामाबाद पुलिस हुजे, ट्रैफिक पुलिस या मिलिट्री हुजे, ही सभु जेके असांजा जेके बि सिक्योरिटी जा इदारा आहिनि, इन्हनि जो तव्हां अगरि तव्हां हुनखे बाइफर्केट इन तरह सां कंदव त कमु न हलंदो। त हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो रोल ज़रूरु आहे, पर इहा हर कंहिं ख़बर आहे ताक़त जो असुलु सर्चिश मूं कंहिं वटि आहे। ऐं पावरफुल तरीक़े सां तव्हां वेंदो त कीअं वेंदव। हर मसइलो तव्हां लाठी गोली सां नथा हल करे सघो, हर मसइलो ॻाल्हि सां हल नथा करे सघो। ऐं जे ॻाल्हियूं बि कयो त क्रेडिबिलिटी कंहिंजी आहे। छा अहसन इक़बाल जी क्रेडिबिलिटी हुई? हे बवसाक़त ते मेजर जनरल छो विधो अथऊं? क्रेडिबिलिटी जी ॻाल्हि आहे न। उन में हिकिड़ो आर्टिकल बि आहे मुआदे में त जनरल राहिल जनरल बाजवा साहिब जी टीम आई, हुन सां ॻाल्हियूं कयूंसीं। त इहो जॾहिं तव्हां रिट मुकमल विञाईंदा आहियो, हिननि खे ॻाल्हियूं अगरि कयूं आहिनि मसल धरणे वारनि सां, त मुकमल ॻाल्हियुनि खे माना खेसि हुजणु घुरिजे हा। कंहिं न कंहिं अॼु जॾहिं रिज़ाइन कयो हुन मिसाल लॉ मिनिस्टर, छा लॉ मिनिस्टर अगरि हफ़्तो अॻु रिज़ाइन करे हा, 3 ॾींहं अॻु, हिन में को मसइलो न आहे। अगरि रिज़ाइन कराइण न कराइणी त पोइ सॼी गवर्नमेंट वञे हा न। हाणे हीउ जेको मामिलो आहे, हीउ जंहिं तरफ़ एग्रीमेंट थियो आहे, मूंखे हिकिड़ो शक आहे। ऐं हाणे शायदि असांजे कोर्टनि में एतिरी हिमत न आहे, पर अगरि इहे चैलेंज थिए थो, अॻिते वञे थो, तव्हां ॾिसजो त इहो एग्रीमेंट ई स्ट्राइक डाउन थी वेंदो। इहो मुमकिन ई न आहे त हिकिड़ा प्रोटेस्टर्स अचनि, उन्हनि सां हुकूमत जे वक़्तु इन बुनियाद ते इन्हनि टर्म्स कंडीशन ते वञी करे उहो इन करे क्यों जो फ्रस्ट्रेशन आहिनि, कमज़ोर आहिनि। ऐं इहा ॻाल्हि आख़िर में जेका रज़ाक साहिबु कई नून लीग सां, हीउ एतिरो ख़तरनाक मामिलो आहे तो इन रिसालत वारो पंजाब जी सोसाइटी, स्पेशली पंजाबी स्पीकिंग माण्हू हूअं ई रेडिकलाइज़ आहे इन मसइले जे बारे में, मज़हब जे ओवरऑल इंटरप्रिटेशन जे बारे में। नून लीग सां एॾो ख़तरनाक मसइलो थींदो। हीअ अञा ॾिसो मुआदे में इहो बि चयो अथऊं अञा महीने ताईं हलंदो मामिलो, राजा ज़फ़र कमेटी रिपोर्ट ॾींदी। ऐं हिननि जेको अॼु धरणो ख़तमु कयो आहे त आख़िर में ऐलान कयो अथऊं त हीअ जेका ख़त इहा जेका आहे लबेक या रसूल, इहा अॻी इलेक्शन में भरपूर तरीक़े सां इलेक्शन विढ़ंदी। NA 120 में विढ़िया, NA 4 पेशावर में विढ़िया, चङा ख़ासा 2-3 हज़ार वोट खया अथऊं। त इन जो मतिलबु 2-3 हज़ार में वोट वधी सघे थो ऐं हीउ वॾो पॉलिटिकल थ्रेट थी सघे थो मुल्क जे सूरत हाल। खटी साहब ॾिसो, तारुल क़ादरी वारो जेको धरणो बीच दौर में तव्हां ॾिठो एक्टिविटीज़ ॾिठियूं, कहिड़े लेवल जा कद काठ जा माण्हू तारुल क़ादरी वटि आया पे विया पे। हिते तव्हांखे नज़र आयो, माना हाणे आलम सगोरा असांजा आहिनि, मौलाना फज़लुर रहमान हिकिड़ी वॾी शख़्सियत आहे, हुकूमत जो इतादी बि आहे। ॿिया जेके मुख़्तलिफ़ जमातुनि जा सरबराह, जमात इस्लामी जो सिराजुल हक़ साहिबु आहे, मौलाना समीउल हक़ आहे। हुकूमत छो नाकाम वई? माना सभिनी आलमनि खे गॾु करे या सभिनी सियासी पार्टियुनि खे गॾु करे? सर ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हिकु त हुकूमत पंहिंजा हथ मथे खणी छॾिया आहिनि, ठीकु आहे। ॿियो हिन में तव्हांखे थोरो गहराई में इहो वञणो पवंदो त हीउ सेक्ट जो इशू हो न। माना पाण वटि जेके बरेलवी आहिनि, इहे सूफ़ी मसलक जा माण्हू रहिया आहिनि। माना सभु पाण जो उन्हनि ख़ानदाननि सां तालुक़ु रहियो आहे त दुरूद सलाम वारा माण्हू आहिनि क़िस्म जा, उनजो कंहिंसां तालुक़ु कोन हूंदो। मुमताज़ कादरी वारी फाई खां पोइ सूरत हाल सॼी तब्दील थी। माना तव्हां ॾिसो त पिंडी में 2-2.5 लख माण्हू हुयो ऐं उहो हालांकि उनजा हामी त उनखे अञा 10 लख जो 1 मिलियन क्लेम कनि था सभु। उनखां पोइ ही ताक़तवर थी आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा थिए त बाक़ी जेको ॿियो सेक्टर जिन खे असांजी रियासत जी पुठिभराई हासिलु हुई, उहो देवबंदी हो। माना कल्ह तव्हां ॾिठो त पंजाब ऐं सिंध में शदीद रद्द अमल आयो, पेशावर में कोन हो। टाइम हिकिड़े ॿिए ब्रेक जो थियो आहे। नाज़रीन, हलूं था ब्रेक ते। ब्रेक खां मोटंदासूं त ओवरऑल ॻाल्हाईंदासीं हाणे अॻिते जेको मंज़र आहे 8 महीना त आहिनि अञा हिन हुकूमत जा, पर नज़र छा थो अचे, छा थियणो पियो? जेके इहे ॻाल्हियूं थियनि पियूं त शायदि सेनेट इलेक्शन खां अॻु में
हुकूमत गड़बेड़ो थी वञे, छा हुनजा इम्कान अञा मौजूदु आहिनि, अचूं था नंढी साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। हुरियो साहब, कल्ह 4 ॾींहं ताईं त लॻो ईअं पिए जीअं सॼे मुल्क में बाहि लॻी हुई। लॻो पियो त शायदि हिन ई मौक़े मां फ़ाइदो वठंदे हुकूमत रुख़सत थी वञे। मुतालबो बि धरणेवान जो इहो हो त हाणे सिर्फ़ु वज़ीर क़ानून जी इस्तीफ़ा न खपे, सॼी काबीना इस्तीफ़ा ॾे, हुकूमत ख़तमु कई वञे। हाणे मामिलो ठही वियो। मार्च खां अॻु में हुकूमत जे गड़बेड़ो थियण जूं ॻाल्हियूं थियूं पिए। लॻे थो त वरी को इन क़िस्म जी का एक्सरसाइज़ थींदी ऐं हुकूमत न रहंदी, मुदो पूरो न कंदी असेंबलियूं ऐं हुकूमत। ॾिसो अता हिन मुआदे मां त साबित थियो त जेका आर्मी क़यादत आहे या एजेंसीज़ लाइ जेको आम घणी ॻाल्हि हुई त गवर्नमेंट टॉपल थियूं करणु चाहिनि या अहिड़ी सिचुएशन ख़राब थियूं करणु चाहिनि, मुआदे मां साबित थियो उन्हनि जो को अहिड़ो इंट्रस्ट न आहे। एसि ताईं त ठीकु हो, उन्हनि बचायो। हाणे ज़ाहिर कंट्रोल सिस्टम हूंदी, डिसंबर बसि हिकिड़ो महीनो अचे पियो, इहो गुज़रंदो त जनवरी खां पोइ सूरत हाल तब्दील थींदी मुल्क जी सॼी सियासत जी। फेबरवरीअ में ही शेड्यूल ॾींदा सेनेट जो, फेबरवरी एंड में कनि या मार्च में कनि, पोइ वरी तव्हां ॾिसो त वञी जून 5 ते ख़तमु थिए थो, वञी अगस्त में गवर्नमेंट थींदी, ॿी जॻह नई इलेक्शन आहे। इन खां अॻु में अॼु ई राब्तो थियो आहे जेको सैयद खुर्शीद अमन शाह ऐं अशक ज़ई ऐं बाक़ी माण्हुनि जे विच में, त उहो इहो ई थियो आहे त हीउ जेको तव्हां डिलिमिटेशन वारो बिल हो जेको पेंडिंग हो, नेशनल असेंबली पास कयो ऐं क़ौमी असेंबली मां निकिरी सेनेट में पियल हो ऐं 3-4 हेयरिंग में न रखी सघिया, अॼु बि न रखी सघिया। मुंहिंजो ख़्याल आहे हाणे बर्फ़ पिघली आहे, सूरत हाल वाज़े आहे। ॾींहं ॿिनि में जेको सिंध जो मेन मुतालबो त सेंसस वारी रिकाउंटिंग 5% वेरिफिकेशन में असांखे ॿुधायो त मैकेनिज़म कीअं हूंदो, थर्ड पार्टी न UN करे कुझु बि करे असांखे नज़र अचे त तव्हां सीरियस आहियो। उहो प्राइम मिनिस्टर बि पोइ इजलास में CM सिंध सां एग्री करे चुको आहे। इन करे मुंहिंजो ख़्याल आहे उहो मामिलो उहो मामिलो सेटल डाउन थिए पियो ऐं तक़रीबन थी चुको आहे। पहिरियां त इहो बिल डिलिमिटेशन वारो अची वेंदो ऐं ज़ाहिर उन खां पोइ जेको ॿियो 2-4 ॿियूं कानून साज़ी आहे बिल, मिसाल नेब जो बिल पेंडिंग में आहे। ज़ाहिद अहमद अॼु इजलास हो जंहिं महिल इनकार कयो त कमेटी में जेका फाइनल कंदी इन मामले खे। 2-4 मुंहिंजो ख़्याल अहिड़ो बिज़नेस जेको पार्लियामेंट्री बिज़नेस आहे उहो रवां थी वेंदो। उन में पीपल्स पार्टी जेको कल्ह बयानु ॾिनो आहे, ख़ासि तौर लीडरशिप उनजी पार्टी ज़रदारी साहब ऐं बिलावल साहब, उहो इहो आहे त हिन जमहूरी फोर्स सां गॾु रहंदासीं। हिकिड़ो त स्टैंप लॻो हुन, तव्हां ॾिसो एग्रीमेंट ते। नंबर 2 अगरि हुजे हा त हिन ॻाल्हि खे 3 ॾींहं या ॿियो हलाइनि हा। अॼु मुल्क में हुई एतिजाज हो, अॼु या सुभाणे जलाओ घुराए एतिरो थी वञे हा जो 77 वारी सूरत हाल त इन करे त अहिड़ी सूरत हाल त मुंहिंजे ख़्याल सॼी टरी वई ऐं वाज़े थियो त माना हीअ जेका जनरल बाजवा आहे उनजी क़यादत आहे या मिलिट्री लीडरशिप कंहिं तरह सां को टेक ओवर जो अहिड़ो को सीन करण जो मूड में न आहिनि। जीअं हुजे हा त राति बहितरीनु मौक़ो 2 ॾींहं ॿिया शइ माना हाणे जेको कुझु आहे त उहा नून लीग ते आहे त हाणे थोरी परफॉर्मेंस बहितर करे। परफॉर्मेंस 6-8 महीना पिया आहिनि। हिकिड़ो जेके रहियल कम आहिनि उहो खुलाए। नंबर 2 त मियां साहब वारो जेको खातो खोलियो रखियो वेठा आहिनि न, इनखे हिननि खे सेटल डाउन करिणो पवंदो। या त मियां साहब खे हथ ॿधनि त बाबा तव्हां मोकल कयो, हलिया वञो मुल्क मां पंहिंजे पुटनि वांगुरु धीउ वठी, त बाक़ी शहबाज़ शरीफ़ ऐं बाक़ी पार्टी संभालनि। या हिते रहंदव त तव्हां पोइ कीअं रहंदव। मिसाल मियां साहब खे महीने 2 में नेब कन्विक्शन कंदी त धीउ समेत हली वेंदो जेल में, पोइ जेल में फेस कीअं कंदो पॉलिटिकली। इहो ख़ुदि तनाव आहे, तव्हां ॾिसो नी वॾो ख़तरनाक टेंशन आहे हिन वक़्तु। हीअ बि ज़ाहिर हिकिड़ो मुज़ाहिरो हो जेको हीअ धरणो लॻो इन तनाव खे घटि करण जो। ॿियो जेको आहे त ॿियूं जेके फोर्सिस आहिनि, मिसाल PTI चुप कयो वेठी आहे ऐं PTI सम्झे थी नेक्स्ट असांजो टर्न आहे, उहा ख़ुदि परेशान आहे त हीअ छा पियो थिए। हाणे ज़ाहिर नए सिर मोबिलाइज़ेशन थींदी। पीपल्स पार्टी जेका ख़ुदि वॾो स्टेक होल्डर तौरु साम्हूं आई आहे हिन दफ़े हिन बहरान में। मिसाल पंजाब में पीपल्स पार्टी तमामु सूरत हाल बुरी हुई, पर मियां साहब या PTI पंजाब में अगरि थोरा बि कमज़ोर थियनि था त PP कम बैक करे सघे थी। उमेदवार टुटंदा, जेके सीटूं न पियूं मिलनि, को वठण लाइ तयारु न हो टिकट। हाणे सूरत हाल बदिलबी शायदि। हाणे अगरि तोहिन रिसालत वारो मामिलो ऐं तोहिन सियासत वारो मामिलो जेको PP सां वाबस्ता आहे, ॿई गॾु हूंदा त तोहिन रिसालत वारी पार्टी खे माण्हू शायदि घटि प्रेफर कंदा, जेके फेंस सिटिंग ते हूंदा हेॾा वञण वारा। इन करे चांसिस पॉलिटिकल वधीक थींदा। पीपल्स पार्टी 5 तारीख़ ते अचे पई, योम तासीस आहे हिननि जी 3 नवंबर ते। 5 तारीख़ ते इस्लामाबाद जे परेड ग्राउंड में तमामु वॾो जलसो था कनि, जिते धरणो लॻो, धरणे खां 1 किलोमीटर वारी साइड ते आहे। त मुंहिंजो ख़्याल आहे मूंखे त लॻे थो डिसंबर सॼो पॉलिटिकल एक्टिविज़म जो महीनो हूंदो
ऐं जनवरी ऑनवर्ड्स पोइ मार्च वारो असेंबली मामिलो मुदो पूरो असेंबली बिल्कुलु मुदो पूरी कयूं रातो के मुआदे मां ॾिसो इन मुआदे मां हिकिड़ी ॻाल्हि त वाज़े आहे तय थी वई बिल्कुलु त न त केयरटेकर गवर्नमेंट पई अचे न त टेक्नोक्रेट गवर्नमेंट पई अचे न को बहिरानी कैफ़ियत पई सभु कुझु सेटल डाउन थी वियो अॼु आर्मी चीफ ऐं प्राइम मिनिस्टर विया आहिनि सऊदी अलायंस जी मीटिंगूं कंदा मे बि हुते मियां साहिब जो ज़िक्र 2-4 मिंट के जेको वली अहद नऊं शहज़ाद मोहम्मद आहे उते थिए ऐं पोइ मियां साहिब लाइ को रस्तो तय थिए बहरहाल मियां साहिब खे तय करिणो पवंदो त हिते वेही सियासत कंदो जेल मां वेही कंदो या मुल्क खां ॿाहिरि कंदो जे न अञा वधीक टेंशन वधाईंदो त धरणू 2 मौलाना रिज़वी तहरीक लबैक या रसूल लाइ तयारु हूंदो वरी 3 महीननि खां पोइ वरी अची पहुचंदो सो अञा सेनेट जे लाइ 2 महीना पिया आहिनि डिसंबर ऐं जनवरी फेबरवरी ताईं मामिलो हूंदो जेकॾहिं हीअ गवर्नमेंट कोऑपरेट कंदी हुननि सां त पोइ हू मामिलो बहितर थी सघे थो जो कोऑपरेट न कंदा त इहो हुननि जी सूरत हाल एॾी बुरी रहंदी जो 6-8 महीना हर 15 ॾींहं को नई डेडलाइन अची वेंदी नई का फोर्सिस अची सही खटी साहिबु जेका ॻाल्हि उलियो साहिबु कनि पिया त मियां साहिबु पासीरा थी वञनि शहबाज शरीफ़ हमज़ा या हुनजो ख़ानदान उहो टेक ओवर करे मुस्लिम लीग नून खे हुते बि आहे पुराणी बेंच त टुटी वई नई बेंच सुप्रीम कोर्ट ठाहे छॾी आहे उहा तलवार तव्हां नथा सम्झो त उहा मियां शहबाज शरीफ़ सर इहा ॻाल्हि तव्हांजी ठीकु आहे इहो फ़ैसिलो कोर्टूं कंदियूं पर मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो अख़्तियार पाकिस्तान जी मीडिया या उन्हनि धुरियुनि खे जिन खे मियां साहिब जो मोह नथो वणे इहो उन्हनि जो अख़्तियार न आहे इहो फ़ैसिलो पॉलिटिकल पार्टियुनि जो फ़ैसिलो पॉलिटिकल पार्टियुनि खे करणु घुरिजे नवाज़ शरीफ़ मुंहिंजो वोटर खे करणु खपे वोटर खे करणु घुरिजे नवाज़ शरीफ़ जेल में वञे थो ऐं सम्झा थो हिन खां वधीक ताक़तवर थींदो हे त हुनजो ॾिसो न हुन ॾाढो पॉपुलर मौक़फ़ रखियो आहे सिंध में त मुंहिंजो ख़्यालु आहे हिन जे मौक़फ़ खे वॾी पज़ीराई मिली आहे हिन जे स्टांस खे उहो जेको सिंध जे माण्हुनि जो या मिज़ाज जो मादी में ठीकु आहे न बाक़ी जेका सिकंदर वारी ॻाल्हि आहे पीपुल्स पार्टी खे पंजाब में को फ़ाइदो कोन्ह थींदो हीअ अल्टीमेटली फ़ाइदो मुंहिंजो ख़्यालु आहे PTI खे हींअर ई वञी मुबारकूं ॾियो त हुनजो कमु जेको माना 6 महीननि खां पोइ थिया आहिनि उहो हुकूमत पंहिंजे हथनि सां 2 ॾींहंनि में करे ॾिनो आहे ऐं साॼी दुर जी पार्टियुनि खे फ़ाइदो थींदो डेफिनेटली न हीअ ॾिसो न नून लीग जो जेको साॼी दुर जो वोट हुयो न उहो सभु हे खणी वेंदियूं देवबंदी सेक्ट वारो मिली मुस्लिम लीग खणंदी न गुज़िरियल इलेक्शन में पीपुल्स पार्टी जो वोट खयो तहरीक इंसाफ़ हिन इलेक्शन में हाणे नून लीग जो वोट खणी वेंदी इहो हू राइट विंग वारो जेकॾहिं हुन जा माण्हू पंहिंजा बीहनि था न जिते किथे 10-12 हज़ार जो फ़र्क़ु आहिनि मिली मुस्लिम लीग ऐं तहरीक लबैक बीठी इहे पंहिंजा वोट खणी वेंदियूं बाक़ी PTI आहे चलो महिरबानी उलियो साहिबु खटी साहिबु तव्हांजी महिरबानी नाज़रीन महिमाननि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं फ़िलहालु जेको असांखे बुरहान नज़र आयो पिए उहो हिन धरणे ख़ात्मे खां बुरहान ख़तमु थी वियो आहे पर वरी बि मार्च जी जेका डेडलाइन ॾिनल आहे उन दौरान ॾिसूं मतां वरी को इन क़िस्म जो नओं बुरहान पैदा न थी वञे वरी दुआ इहा ई आहे त जमहूरियत जो जेको इहो सिलसिलो आहे इहा जेका पार्लियामानी सियासत आहे असांजी ऐं अवाम जी वोट जी जेका ताक़त आहे उहा बरक़रार रहे ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदव इजाज़त अला वाहे